नौशर फिरोज़ मां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारूशाह में वधंदड़ लोडशेडिंग ख़िलाफ़ SUP ऐं रहवासियुनि जो महसूम, ॿारनि समेत सेप्को अमले ख़िलाफ़ एहतजाज नारेबाज़ी। SUP जे ज़िला अॻवान रज़ा भेण काशिफ सियाल साजिद बबर जी अॻवानीअ में प्रेस क्लब आॾो सेप्को SDO ठारूशाह फरहान ॿटे ऐं LS ज़मान मैसर ऐं अमले ख़िलाफ़ सख़्तो एहतजाज कंदे हथरादू लोडशेडिंग बंदि कयो जा नारा हंया। उन मौक़े ते अॻवाननि चयो त शहर अंदरि SDO पंहिंजे अमले खे खुली इजाज़त ॾींदे मेंदी कारखाननि, आइस फैक्ट्रियुनि समेत केतिरनि ई घरनि जा गैरकानूनी कनेक्शन ॾेई लखें रुपया हड़प करे रहियो आहे ऐं चोरी थियल यूनिट वरी ग़रीबनि जे मथां डिडक्शन हणी लॻाया वञनि था। हुननि चयो त शहर अंदरि तोड़े ॿाहिराड़ियुनि में लाइन लाइसेंस घटि करण लाइ गैरकानूनी लोडशेडिंग करे रहियो आहे। गैरकानूनी लोडशेडिंग जेका रोज़ाना 18 कलाक कई वञे थी, गैरकानूनी कनेक्शन जो वाधू बिल जो बोझ बि आम सार्फिन ते विधो वञे थो। हुननि चयो त लोडशेडिंग ख़त्म न कई वई त शहर अंदरि शटर बंदि हड़ताल करे SDO सेप्को फरहान ॿटे ऐं संदसि करप्ट अमले खे हटाइण ताईं एहतजाज कयो वेंदो।